बहादुर इंसान बुज़दिल न थी सघंदो, बुज़दिल इंसान बहादुर कॾहिं बि न थी सघंदो। दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, मुश मर्द जो शान आहे, वरी उन मुश सां गॾु गैरत बि ज़रूरी आहे, हया। मर्द वॾो पंहिंजो रुतबो थो रखे अल्लाह जे आॾो। रब्बुल अर्शिल अज़ीम मर्द खे वॾा रुतबा ॾिना आहिनि। हाँ, मर्द जो शान बयान कयो अल्लाह। मर्द वॾी ताक़त रखंदो आहे, वरी उहो मर्द जो जेकॾहिं बेहयाई जा कम करे उहो मर्द ई न आहे। बहादुर मर्द हमेशह पंहिंजी बहादुरी ते फ़ख्र कंदो आहे। बुज़दिल इंसान पंहिंजी बुज़दिली खे फॉलो करे अॻिलनि खे तकलीफ़ूं ॾियणु लॻंदो आहे। यादि रखो ए जवान जी औलाद, अगरि तूं सोचे त हीउ शख़्स ख़ामोश छो आहे जंहिंखे मां एॾी तकलीफ़ ॾिनी, हा वाकई में ख़ामोश आहियां। मुंहिंजी ख़ामोशी बि इबादत कंदी आहे, रब जो ज़िक्र कंदी आहे। तोसां बराबरी मुंहिंजे पेर जी चौंपल बि कोन कंदी।